जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी। सो टेलीनार ऐं सिंध टीवी जे सहकार सां इन वक्त वरी अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। अवां जी ख़िदमत में ईंदो सुठो रागी साॻियो रागी जंहिं चयो त मां वाह जो ईद कयां हा जे जोड़ीअ मंझो जहां। ऐं जंहिं ख़बर अथव छा चयो त ईद कराइण वारो ई नाहे गॾु घुमाइण वारो ई नाहे घुमी छा कंदासीं ईद निमाज़ पढ़ी पंहिंजे घर वञी किरंदासीं मुंहं ते लटो ॾेई पंहिंजे नसीबनि ते रोअंदासीं। सो वरी अवां जी ख़िदमत में जलाल जोगी। अलाए छो त आशिक थधा थी विया अॼु ख़ुशी जो ॾियारो अलाए छो छा थी वियो अथव सखर वारनि खे छा थी वियो आहे हथ मथे करे ताड़ीअ ते।
छॾई वॾा वॾा